नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी तव्हांखे मां लड़काणे मां अहम ख़बर ॾींदो हलां त ग़ुलाम दस्तगीर भुट्टो 75 साल जो बुज़ुर्ग आहे, जेको हिन वक़्तु 50 साल खां हिकिड़े सरकारी घर में रहे पियो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जेके शिर पसंद आहिनि उनखे बेघर करणु चाहिनि था। हिन लाड़काणे जे SSP खां ऐं ख़ासि करे सेशन कोर्ट खां अपील कई आहे त ख़ुदा मां बुज़ुर्ग आहियां, तमामु जेको आहे घणे टाइम खां वठी हिन घर में रहां पियो ऐं मूंखे रहण जो जेको आहे सो हक़ु न वञे। हिन SSP कम लाड़काणो खां ऐं सेशन कोर्ट खां अपील कई आहे त मां बुज़ुर्ग माण्हू आहियां, काॾे वञा, का बि वसियत न आहे ऐं मूंखे जेको आहे त रहण जो एप्रूव ॾेई करे जेको आहे त हक़ु ॾिनो वञे। नाज़रीन वधीक ॾिसूं था डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच जी हिन रिपोर्ट। चंदो करे कर्ज़ खणी मां हिकिड़ो कमरो ठाहे बचनि खे विहारियो आहे। भितियूं मुंहिंजूं अध में अञा पियूं, घर में मिटी लॻी पई आहे। हाणे साला कराची अचे दादागिरी था कनि। आए ॾींहुं मुंहिंजे घर में ज़बरदस्ती गिरी ॿारनि खे मार कुट करे ऐं चवनि था जाइ ख़ाली कर, असांजी जाइ आहे। मां वस वारनि खे अपील थो कयां, वज़ीर आला खे बि अपील थो कयां त मुंहिंजी मदद कयो, मूंखे हिननि ज़ालिमनि मां बचायो। मुंहिंजी तुर्त मदद कई वञे। मां पुलिस में NC कटराई आहे, SP साहब खे दरख़्वास्त ॾिनी आहे, मुंहिंजी मदद कयो, मूंखे हिननि ज़ालिमनि बचायो। मुंहिंजो अर्को तरको खाई बि विया आहिनि, मुंहिंजी ज़ाल बि मारी अथऊं। हाणे मुंहिंजे बचनि खे परेशान। मुंहिंजो हिकिड़ो फर्माबाद पुटु असां गॾु रहे थो, उन्हनि ॿियनि लोगनि खे पाण सां गॾु करे उन फर्माबाद पुट खे बि तकलीफ़ था ॾियनि, मूंखे बि तकलीफ़ था। मुंहिंजी ख़िदमत हिन उमिरि में मुंहिंजी ख़िदमत करे थो, उनखे तकलीफ़ था ॾियनि। मां वस वारनि खे अपील थो कयां त मुंहिंजी मदद कई वञे।